वीडियो में वधीक वञण खां पहिरीं अव्हां खां अर्ज़ आहे सब्सक्राइब करे घंटी जे आइकन ते क्लिक कंदा। हेलो दोस्तों, अॼु जेको टॉपिक आहे त अव्हां कंहिं बि टेलीनॉर सिम जो कंहिं दोस्त जे टेलीनॉर सिम जो बैलेंस मां अव्हां पंहिंजो पैकेज करे सघो था। जी यकीनन बिल्कुलु अव्हां पैकेज करे सघो था। 100% चैलेंज्ड, सफ़ा इज़ी है, सफ़ा आसान है, सफ़ा इज़ी है। इनके लीगल तौर इस्तेमाल कजो। अॼु मां तव्हांखे तरीक़ो सेखारण वारो आहियां। माई टेलीनॉर ऐप इंस्टॉल करो। ऐप इंस्टॉल करे पोइ साइन इन विथ अदर नंबर ते क्लिक कजो। ठीक है, अदर नंबर ते क्लिक करे पंहिंजे दोस्त जो नंबर क्लिक कजो। ठीक है, मां हिते हिकु दोस्त जो नंबर लिखी रहियो आहियां बैलेंस करे। ठीक है न, यानी कंहिं दोस्त जो नंबर लिखिजो पंहिंजो। ठीक है, ही लिखण खां पोइ छा थींदो, पासवर्ड जेको आहे उहो हणो। पासवर्ड जे मिसाल तौर तव्हांजे दोस्त ठहियल आहे, फ़क़ति हिकिड़े दफ़ा तव्हांखे उनजो टे चारि हिंट ॾिसणा आहिनि। उनखां पोइ पासवर्ड में पंहिंजो हणी सघो था। पोइ हर वक़्तु जेॾी महिल तव्हांखे खपे उन महिल तव्हां यूज़ करे सघो था। ॾिसो, हीउ जेको दोस्त आहिनि जा घणा 42 रुपया 50 पैसा बैलेंस आहिनि जो। ठीक है, हाणे तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे ऑफर ते क्लिक करिणो आहे। ऑफर ते क्लिक करे गिफ्ट ऑफर ते क्लिक करिणो आहे। गिफ्ट ऑफर ते क्लिक करी को बि हिकिड़ो खणो आहे 50 रुपए में 1 खां वठी 9 इहे सभु पैकेज आहिनि। ठीक है न, हाणे तव्हांखे जेको पैकेज सम्झ में अचे। ठीक है, ही पैकेज आहिनि, सभु पैकेज आहिनि। ही पैकेज है 25 रुपए में 4GB व्हाट्सएप। इहो पैकेज है, ये सब गिफ्ट ऑफर आहिनि। ये सभु एक्टिवेट थी सघनि था। ठीक है दोस्तों, ऐं मिसाल त मूंखे पैकेज करणो न आहे, पर मां तव्हांखे हिकिड़ो डेमो ॾियां थो। हाणे तव्हांखे हिते नंबर लिखणो आहे पंहिंजो। ठीक है, नंबर लिखी ईअं पोइ लोड ते क्लिक करिणो आहे। लोड या बैलेंस ते क्लिक करिणो आहे। ठीक है दोस्तों, लोड ते न क्लिक करिणो, सॉरी, तव्हांखे क्लिक करिणो आहे मोबाइल बैलेंस ते। ठीक है, मोबाइल बैलेंस ते क्लिक करी पोइ यस ते क्लिक कंदा त जेको बि पैकेज अव्हां कयो आहे पंहिंजे दोस्त जे नंबर तां उहो एक्टिवेट थींदो ऐं बैलेंस तव्हांजे दोस्त जो किरंदो। उमेद आहे तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन ते क्लिक कंदा।